गड़ियासीन बरसा गोठ नौशेरो अबड़ो जे सैयद बिरादरी के माण्हुनि पंहिंजे ई बिरादरी के माण्हुनि ऐं पुलिस खिलाफ़ एहतजाज कयो ऐं इंसाफ़ जी घुर कई। इन मौके ते सैयद बिरादरी के माण्हुनि अलाह वधायो शाह, बाशन शाह, हाकिम शाह, राशिद शाह, सिकंदर शाह ऐं इनाम शाह दाईंदे चयो त अब्दुल रज़ाक शाह, सरवर शाह, इमरान ऐं वहीद शाह असांजे नौजवान के मोटरसाइकिल जे चोरी के इल्ज़ाम में केस दाख़िल कराए छॾियो आहे। उन्हनि चयो त अब्दुल रज़ाक शाह जे पुट सां रिश्तेदारी नथा करणु चाहियूं, जंहिं हू असांजे न्याणे खे अगवा करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चयो त मोटरसाइकिल जे कूड़े इल्ज़ाम में मुंहिंजे पुट वहीद शाह ऐं भाइटे निसार शाह खे बेगुनाह गिरफ़्तार करे जेल विझियो वियो आहे। उन्हनि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां घुर कई त अब्दुल रज़ाक शाह खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे हुननि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में हू कोर्ट सगोरी जो दरवाज़ो खड़काईंदा। सिराज अहमद सातो, सिटी न्यूज़, गड़ियासीन।